जहर जिंदगिया। शानी, ओ शानी। जी अम्मा। हेॾो टाइम थी वियो आहे, हवेली कब ते न वेंदी आहे? न मामा कोन वेंदसि। तूं घर जो कमकार केरु कंदो? पाण ई कंदी, मुंहिंजो छा वञे। तूं ई सम्झाइसि। शानी थी है वो इंतजार में हूंदा। वञ न त भोतार वारा मूंखे नाराज़ थींदा। बाबा वञ। भोतार असांखे कहिड़ियूं पॻूं ॿधरायूं जो सॼी आका वञी उन जी दर ते लोड़े। पुट ये जेका न ज़िंदगी तूं गुज़ारी थो, ये टच मोबाइलूं, ये हेॾियूं ख़र्चियूं खीसा भरिया पिया थी न, ये सभु रईस जे सदके अथई। बाबा मुफ़्त उहे कोन था ॾियनि, ॾींहुं रातुनि जे दर ते लोड़ी थो पियो। अबा मूंखे इहो ॿुधाए, पिण कहिड़ी उते कोडर थो हणे? जेकॾहिं हिनखे कमदारी मां कढी छॾंदा त हिन में ताक़त आहे तगारी खणण जी। शुक्र कर जो ते लॻो पियो आहे, या तूं कमाए खाराईंदी असांखे? तोखां इहा कोडर या मज़ूरी थींदी? शानी थी है न, रोज़ीअ जे लाइ हेठायूं मथायूं करणी पवंदियूं। छॾ हाणे तूं ज़िद खे, वञ कम ते, वञ मुंहिंजी शहज़ादी वञ। ठीकु आहे बाबा, वञा थी। कुछ सोच गुलाम, कुछ सोच त हाणे छा थींदो? इजो माई खेरी ॻोठ में सॾे लाइ निकिती। साईं मुंहिंजो त दिमाग़ ई कमु नथो करे, असां मथो थो फाटे। जॾहिं न कोठे वारनि खे सॾ जी ख़बर पई, तोखे मूंखे घुटो ॾेई मारे छॾींदा। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त तुंहिंजी हिन घर में हलंदी ई न आहे, चाचो ऐं चाची तुंहिंजी ॿुधंदा ई न आहिनि, पोइ ओठे वारनि खां तो लख छो वरिता? लाली सकड़ो ॾोह मुंहिंजे मथां न ॾे। लख वठण जे लाइ तो चयो तो, ऐं ॿियो त तूं गॾु बि हली आहीं। जॾहिं पंहिंजे हथनि सां पैसा वरितई उते ॾंद बि कढी, हाणे वरी सॼी कावड़ मुंहिंजे मथां थी। गुलाम मां कावड़ कान थी कयां, मां तोखां वधीक परेशान आहियां। मां रुगो इहो थी सोचां त हाणे ओठे वारनि खे मोह कीअं ॾींदे? लाली ओठो मस्त उठ जीअं बणिजी वेंदो, उनखे रिझाइण नामुमकिन आहे। जेकॾहिं उनजे साम्हूं ईंदुमि न त असुल दिलि ते बेइज़ती कंदा मुंहिंजी। मां त चवां थी त कुझु ॾींहं घर खां ॿाहिरि निकिरी न, जेसि ताईं हिननि जी कावड़ घटि थिए। लाली जेकॾहिं घर खां ॿाहिरि मां न निकितुसि न त हू एतिरा बेग़ैरत आहिनि जो घर में घिरण लाइ देरि ई न कंदा। पोइ अमाई बाबा जे साम्हूं एतिरी बेइज़ती कंदा जो असांजा सॼा राज़ ई खुली वेंदा। पोइ तूं आख़िर हिननि मां जान कीअं छॾाईंदे? लाली हिन टे मुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो आहे। तूं ई ॿुधाए त छा कयां? बाक़ी जेके पैसा बचा आहिनि न उहे बि ॾीन ऐं मोबाइल बि खपा। समूरा पैसा खणी वञी रख उन्हनि जे पेरनि ते हथ, बाक़ी वञी उन्हनि जो लख सवा बचंदो न, उहे थोरा थोरा खणी करे ॾींदासीं। लाली जेकॾहिं 2 लख असां वटि पूरा बि हूंदा, हुननि खे ॾींदुसि पोइ बि न वठंदा, ऐं उन पैसनि जे बसि मूंखे घुटो ॾेई पूरो करे छॾींदा। हू एतिरा कमीना आहिनि जो मुंहिंजे वए खां पोइ ओटो लुकमान सां तुंहिंजो निकाह करे छॾींदो, पर पैसा कोन वठंदा। जेकॾहिं एॾा ई कमीना आहिनि त भलो साईं खणी हली झोली में रखूं, चऊं इन जे सदके असांखे माफ़ कनि। साईं तूं मां बि आहियूं, पर ओठे वारा एतिरा क़ुरानी आहिनि जो क़ुरान शरीफ़ वठी साइड ते रखी मूंखे ईअं कुटींदा जीअं उठ पकड़ ते कुटिजे। अजय ॻाल्हि त ॿुध त हिते इहा काठोड़ माई छो आई? तो सादो ॻाल्हाए भाॼाई, जवाब छो नथी ॾे? बुकी सॾु ॾियण आई। कंहिंजी बुकी? सुभाणे शाम जो रबन जी बुकी आहे, मीरा खे वनवा में विहारींदा। न न न, नथो थी सघे, नथो थी सघे। इहा सिर्फ़ लुकमान जी आहे, लुकमान जी भाॼाई। सब्र का कम वठ लुकमान, सब्र का कम वठ। हाणे सब्र का कम वठणो पवंदो। अथा सब्र जी मोकलाए, मोकलाए जी सब्र। अॼु मां हिन गुलाम खे ज़िंदा न छॾींदुसि, न छॾींदुसि गुलाम खे। सब्र कर। ए मां चवाई तो सब्र कर। सब्र कर। यो ग्रुप सब्र गुलाम ने मत करा। सब्र कर। बता दे कि जिस मात करे। सब्र। घणो तमाशो थी वियो हाणे, बस कर। अदा राज करी तू मूंखे रोकी थो न, खण तांकी आए मुझे मुंह ते कर मुझो मुहकारो कर मुझो। अदा मां कोठ में मुंह खणी हलण चढ़ न आ रहियो। अदा आज मां कसम खणी तो चवां, तुझे भाउ कसम तो करे, जेकॾहिं रबन जी जंग निकिती न तुझे भाउ जो लाश निकिरंदो, लाश।
मुझा घोट भा थोड़ी समझण जी कोशिश कर। लाश निकरंदा दुश्मनन जा, लाश। तू सबर कर, तू सबर का कम वठ। तू पान के पान संभाल। तू सिर्फ मुते भरोसो रख तू मुते। मीरा सिर्फ तुंजी आहे, तुंजी। ए कंहिंजी न थींदी। इहो तोसां तुंहिंजे भाउ जो वाइदो आहे। लुकमान, अॼु तुंहिंजो भाउ तोसां वाइदो थो करे, कसम तो खणे त मीरा सां सिर्फ तू ही लाऊं लांदे। जेकॾहिं हुन सां कंहिं ॿिए लाऊं लथियूं न, जिंदा ज़मीन में दफन करे छॾींदोसांस। मुंहिंजा भाउ, सिर्फ तू सब्र कर, तू पंहिंजे भाउ ते एतबार कर। मां तोखे हाणे धोखो न ॾींदुसि। कुर्बान, तू वञी नी गुलाम के कंहिं न कंहिं बहाने ज़मीन ते रिझाए वठी अच। मूंखे ख़बर आहे त हाणे हू असां खां लिकंदो, पर जेकॾहिं तोसां गॾु न आयो त कसम मूंखे घर में खिड़ी नड़ घिट ते लत ॾेई उतां केले खणी ईंदासीं घर मां। हाणे इहो निभागो असां खां लिकंदो। दाऊदी, जेतिरो असां हिन मसइले खे हल करण जी कोशिश कयूं था, ओतिरो वञे त इहो मसइलो मुझंदो। अलार खान, जेकॾहिं हिन मसइले में हथु विधो आहे त हिक न हिक ॾींहुं हिन मसइले खे ज़रूर हल करे वठंदासीं। जेसीं ताईं इहो मसइलो हल न थींदो न लाउती, तेसीं ताईं मुंहिंजी न दिलि खे सुकून न मिलंदो। जेकर तव्हां पंहिंजे दिलि जो सुकून चाहियो था त पोली लेटायूं कमाल खान खे। लाउती, हिन कमाल खे मारण मुंहिंजे हिन खॿे हथ जो कमु आहे। हिन खॿे हथ जो कमु, उनखे मारण सां मुंहिंजे मथां कॾहिं बि बोतान ख़तम न थींदो। सभ खां पहिरीं मां पाण मथां लॻल इल्ज़ाम हटाइण थो चाहियां। मूंखे पूरी ख़बर आहे, पक्का मुंहिंजी घरवारी कमाल सां उन जुर्म में बराबर जी शरीक आहे। जेसीं ताईं मां उन्हनि मुजरिमनि खे पकड़े गीले रईस गफ़ार खान जे साम्हूं न बीहारींदुसि, तेसीं ताईं मां को बि प्लान न कंदुसि लाहौती। जेसीं ताईं राज़न खे हथु करे या कमाल जे कंहिं बि गार्ड खे हथु नथो कयां। ओए अचो, देर न कयो, मां अंदरि पहिरों खणी आयो आहियां। किथे हो निकिरी न वञनि। छोरी, ॾे ख़बर हाणे कीअं आई? हाँ, तमामु होश। तूं ॿुधाए, तूं हिन वक़्तु छा पई करी? कुझु घरनि में मां बुखी जो सॾु ॾेई हाणे आई आहियां। अम्मा अञा ताईं ॻोठ में सॾु पई ॾे। ॿुध मीरा, जेकॾहिं फोन ते ॻाल्हाइणो अथई त अॼु ॻाल्हाए वठि, सुभाणे तोखे वनवा में विहारे छॾींदा ऐं तुंहिंजो मोबाइल बि तोखां खसे वठंदा, पोइ कोन ॻाल्हाए सघंदी। मां वनवा में हुजां या जनाज़े वारी खट ते, पर पंहिंजो फोन कंहिंखे बि कान ॾींदसि। इहो ॻाल्हाए ॿोलाए पोइ मां मंगणे जे लाइ हा कई। हाणे हिन शर्त तां मां रबनि खे बि कान फिरण ॾींदसि। उहो मस्तानो आहे, तोखे कोन रोकींदो। तूं हिकु मोबाइल छा 5 मोबाइलूं पंहिंजे ॼाणे जी रखी सुम्ही रही। पठाणी, मां घर जो कमु ख़तमु करे वांदी थी पोइ तोसां ॻाल्हायां थी। ठीकु आहे, जेसि ताईं तुंहिंजो घोट बि अची वेंदो पोइ उन जो दीदार मां तोखे व्हाट्सएप ते कराईंदमि। इहा ॻाल्हि विसारजांइ न पठाणी। माई खेरी सॾु ॾेई वई आहे, सुभाणे शाम जो बुकी था वञे। रबन माई सकीना वारी छोकिरी सां थो पढ़ण जे? हा साईं, हुतां ई पियो शादी करे। माई सकीना सॼी उमिरि असांजे दर ते नौकिरी कई आहे। हिन वक़्तु हुनजी न्याणीअ जी शादी आहे ऐं असांजे मथां फर्ज़ थो थिए त उन्हनि जी कुझु मदद कयूं। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां हुननि जी केतिरी मदद कंदव? छोकिरीअ जे ॾाज ते जेको बि ख़र्चु ईंदो न, उहो उन्हनि खे असां वठी ॾींदासीं। मां त चवां थी, जेको तव्हां हुननि खे ॾियणु चाहियो था न, उन खां बहितर आहे हुननि खे रोक रक़म ॾेई छॾियो। पंहिंजी गुरबत आहार जेको न्याणीअ जो ॾाज वठंदा, बाक़ी जेके पैसा हो टारे रखंदा न, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। ॿई ज़ाल मुड़ुस बीमार आहिनि, हुननि वीचारनि जो गुज़र किथां थींदो हूंदो? इहा बि सुठी सलाह आहे। मां जो हलण ॾे न्यापो करे उनखे घुरायां थो ऐं उनखे रोक पैसा ॾेई थो छॾियां। साईं, इहो तव्हां विसारजो न।
सभ खां पहिरियां तव्हांखे इहो ई कमु करिणो आहे। तूं बि बुकीअ ते ज़रूरु वञजांइ, न त हू ग़रीब दिलि में कंदा। उठा असुल में कोशिश गुलाम, तोखे सिर्फ़ ॿुधणो आहे, ॻाल्हाइणो न आहे। पर बात चयो मां न त तोखे सिर्फ़ ॿुधणो आहे, ॻाल्हाइणो न आहे। कन खोले ॿुधी छॾ। तूं छा सम्झो त मां ओठे वारनि सां ठगी करे लखनि जा लख कढी वेंदुसि? हा, कमु ठहियो त ठीकु आहे, कि न त साईं भलो हुन जी झोली में रखी पंहिंजी जान चढ़ाए वेंदुसि। इहो सोचो अथई न, तो जहिड़ा ठग त छा, पर दिल्ली जा ठग ओठे जे दर ते सलामी ॾींदा आहिनि। हाणे जेकॾहिं इहो कमु न थियो त मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। चिंता न छॾींदुसि तोखे, छो त मुंहिंजो नालो आहे ओटो। हणंदो आहे सोटो, अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकती न करे। ओठा होश विञाए बताल न थी, अञा वक़्तु पियो आहे, मूंखे थोरो सोचण बि ॾे। जेकर तूं मूंसां इहा हालत कई पोइ त मुंहिंजे सोचण जी सघाई ख़तम थी वेंदी। सोच ज़रूर गुलाम, पर इहो न सोचजां त मां रपनि वारनि खां 2 लख वठी ओठे वारनि खे ॾेई जान चढ़ाए वेंदुसि। 2 लख त छा, पर जेकॾहिं 10 लख रुपया बि खणी ईंदे न त खणी बूथ में उछलाईंदो साईं ऐं कबर ठाहे छॾींदुसि तुंहिंजी। न ओठा न, इहो त मूं सोचियो बि न आहे। तोखे जेको कुझु सोचणो वञी सोच, पर सोचण सां पहिरियां इहा ॻाल्हि यादि रखजांइ त तुंहिंजी भेण जी शादी मुंहिंजे भाउ लुकमान सां थींदी। बस जेकॾहिं तूं नाकाम वएं त मूंखे कसम पैदा करण वारी ज़ात जो हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। तुंहिंजे घर में घिड़ी तुंहिंजी भेण खे वनवा मोकिलंदुसि ऐं उन सां गॾु उन्ही घर में तुंहिंजी कबर ठाहींदुसि। तुंहिंजी यादि रख। मता भगवाई काटो लाए छॾींदुसि। उथ लुठ जा पुट, तो इहो सोचो कोन हो त शींहं सां घोंस करण जो अंजाम छा थींदो आहे? हाँ, तो इहो सोचो कोन हो न। हाणे तुंहिंजो जेको मां अंजाम कंदुमि दुनिया ॾिसंदी। तोखे ख़बर कोन्हे, हालार जी सट दुश्मन झट थॾे ते चट। ऐं मत वठी अच। घोड़नि ते त ज़ोर ॾिनो अथई। कमाल खां न, मां जॾहिं रिश्ते ॾियण खां इनकार कयो ई कोन्हे त पोइ तव्हां चुप करे छो वेही रहिया हो? जे रईस गफ़ार खान रिश्ते जी घुर नथो करणु चाहे त ख़ैर आहे। कमदार, जेकॾहिं मूं रिश्तो घुरियो आहे त शादी बि तुंहिंजी छोकिरी सां ई कंदुसि, पर कुझु ॾींहं सब्र कर। कुझु ॾींहं त छा, मां त सालनि जा साल इंतज़ार करे सघां थो। पर रईस कमाल खान, ॻाल्हि छा आहे, मां पुछी सघां थो? को वॾो मसइलो न आहे, हिकिड़ो नंढो कमु आहे। जेकॾहिं उहो थी वञे थो न, पोइ शादी वरी धूमधाम सां कंदुसि। बाबा साईं, मूंखे तव्हांजी ज़ुबान ते एतबार आहे। मुंहिंजी न्याणी तव्हांजी अमानत आहे। हाणे जॾहिं तव्हांजी दिलि चवे न, निकाह करे वठी वञोसि, मूंखे को एतिराज़ कोन्हे। कमदार, हर कमु पंहिंजे टाइम सां थी वेंदो। बाबा साईं, मूंखे इहो ॿुधाइणु पसंदि कंदो त रईस वॾे सां नाराज़गी ख़तम थी वई आहे या अञा हले थी? नाराज़गी का बि न आहे, पर हाणे असां ॿिन्ही भाइरनि जो हिकु थियणु नामुमकिन आहे। बाबा साईं, मूंखे चवण जो हक़ त कोन्हे, पर हथ ॿधी अर्ज़ु आहे त जे पाण में ठही हलंदो त सुठी ॻाल्हि आहे। का बि जल्दबाज़ी कोन कंदुसि कमदार, जेको बि कमु कंदुसि सोचे सम्झे कंदुसि। बाबा, जे मोहबत में जुदा थिएव न त उहो तव्हांजो हक़ आहे, पर जे पाण में विड़ी झिड़ी जुदा थींदो त पोइ तव्हांखे पंहिंजो हक़ कोन मिलंदो।
रईस कमाल खान मां रईस गफ़ार खान जी ज़िद खे चङी तरह सुञाणा थो। जॾहिं हू ज़िद ते ईंदो त पंहिंजी सॼी मिल्कियत ग़रीबनि में विराए छॾींदो, तोखे टको बि न ॾींदो। इन करे चवां थो त इहा तव्हांजे वॾनि जी मीरास आहे, इनखे हथनि मां वञणु न खपे। वॾी सोच रखी थो कमदार, ईअं ई थींदो। हाणे तोखे ख़बर पई तूं कमीना छा था करे सघनि? हाँ लाली, मुंहिंजी सोच खां वधीक ओठो उन ॾींहुं होश मां निकितल हो। उन्हनि खे मोह कीअं ॾींदासीं गुलाम? एतिरा पैसा वापसि कीअं कंदासीं? लाली, जेकॾहिं हू पैसा घुरनि हा न त पट सट करे वञी उनजे मुंहं में हणा, पर ओठे जूं नज़रूं असांजे घर में आहिनि। या हुननि खे संग ॾियणो पवंदो या हिन घर मां हथु कढणो पवंदो। मीरा त सुभाणे वनवाह में विहंदी, इहो आसरो लाहे छॾ। लाली, अदीअ खे अॼु वनवाह में विहारण ईंदा। जेकॾहिं अम्मा राति मरी थी पवे ऐं सुबुह जो खट ते अम्मा जो उन्हनि खे लाश मिले, पोइ त शादी रुकिजी सघे थी न। हा गुलाम, शादी त रुकिजी वेंदी, पर चाची एतिरो जल्दी मरण वारी न आहे। क़यामत जा तॾा वेड़ींदी। लाली, अम्मा बीमार आहे, उनजी ज़िंदगीअ ते को बि भरोसो न आहे, केॾी महिल बि प्यालो करे सघे थी। ओठे मां इन खां वधीक जान छॾण जो ॿियो को मौक़ो न मिलंदो। तुंहिंजी कुंवार जो फोन आयो, चए पई त जॾहिं मुंहिंजो घोट घर अचे त व्हाट्सएप ते मूंखे ॾेखार हुनजो मीट ॻाल्हाईंदे। हाँ हाँ, अरे करी छा तूं? शर्म तो अचे? घोट आया कुंवारा देखे शर्म पियो तो अचे। अदा जरूरी थोड़ी आ जो कुंवार शर्म करे, थोरो हया शर्म घोट के भी हुजे। हा त पोइ मां मीरा के छा चवां? ओदी बाजे के तू ये चो त असां रबन के विरमा में अॼु विहारियूं था। अरे हाणे बस ठयो ठयो, इहा हाणे थाप न कर। पोइ ॾे न जवाब, दादी छा चवे भाॼाई खे? अदी तू हीअं कर, जो मुंहिंजो फोटो कढे मुंहिंजी कुंवार रे मोकल। फिलहाल मुंहिंजो फोटो ॾिसी पंहिंजी दिलि ख़ुशि करे। हा अदा, ईअं बि सही आहे। तू स्टाइल हण त मां तुंहिंजा फोटो कढां। हा ठीकु आहे, त अॻियां अच, स्टाइल हण। ओदा ए स्टाइल आ ॾेडर जे सपा फूकजी वियो। हा तरस तरस दी भला ही स्टाइल। अदा, इहो फोटो ॾिसी त भाॼाई डिजी वेंदी। अहिड़ी ॻाल्हि आहे, पोइ भला ही। ओदा थोड़ो मुस्कुराए जे फोटो भाॼाई खे वणे बि सही। हा यार, इहा ॻाल्हि बि सही आहे। अच्छा दी हाणे ॾिस। ओदा अदा मुस्कुराई तो या वात के थावन वारी मुई हणण जे लाइ तो मुस्कुराई? मुस्कुराए तो को फज़ीलत जो। तू सड़ी थो समझे न, मुंहिंजो केॾो बि स्टाइल भलो छो न हुजे न, तू चवंदे त फोटो ख़राब निकतो आहे। सड़ सड़ अदी तू कढी। अदा, जहिड़ो बि फोटो आयो न मां कढाईंदी, पोइ मीरा खे न वणे त मूंखे मयार न ॾिजा। न न न न, तोखे कुझु कोन चवंदुसि। हाणे मां आख़िरी स्टाइल हणां थो, तू फोटो कढ, पोइ मोकल पंहिंजी भाॼाई ॾे। इहे फोटो मां हाणे मोकिलियां। हा मोकिलिस मोकिलिस। भया मोकिले छॾो। हा इन्हनि फोटो खे भाॼाई ने मोकिलियो अथई? हा छो? ख़बर थी भाॼाई छा चवंदी? इहो बांदा जा फोटो कंहिं मोकिलिया? कटी जल्दी छॾी न मोकिलिस। कटी मोकिले छॾियो। छॾी ने के तू सुपा बांदरा सड़ी थ तॾहिं फोटो मुंहिंजा नहीं पतकरा। कहिड़ी सामान मां सॼो रक्शे ते रखी आयो आहियां, पर सामान सभु संभाले वरितो त हुई न। गॾु त मूंसां तूं हा वरी पुछी बि मूंखां त वाह रे वाह। ज़नाननि वखरनि जी मूंखे कहिड़ी ख़बर? सामान मूं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कई आहे। जेकॾहिं न को सामान रहिजी वियो तॾहिं बि ख़ैर आहे। ख़ैर किथे आहे? छोकरनि मां अड़जी वेंदासीं, चवंदा ॿ ॼणा गॾिजी विया, पोइ बि सामान रहाया आहियां। कीअं जो सामान आहे? को ॾाज जो थोड़ी आहे जो रहिजी वियो त असली होश विञाए वेहंदा। इहा ख़बर त तोखे घर हली पवंदी त छोकरा कहिड़ो असर था कनि। सही सही ॿुधाई थो, मुर्तियूं खे तेजर ते मरोड़ो ऐं कयाई पूरो। सही सही ॿुधा। हलार खान, ही मुंहिंजो कमु न बर्राज़न जो कमु आहे। इहा ई सिम रेस कमाल खान तो आखे बदनाम करण जे लाइ इस्तेमाल कई।
इनमें असांजो कहिड़ो ॾोह? ॾिस रमज़ान, मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी न आहे। तूं इहा ॻाल्हि रेस वॾे गफ़ार ख़ान जे साम्हूं हली पेश कर ऐं उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाए जेका तूं मूंखे ॿुधाई आहे। जे इहा ॻाल्हि मां रेस गफ़ार वटि कई, कमाल ख़ान मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। जेकॾहिं कमाल तोखे जीअरो न छॾींदो त मां बि तोखे हितां जीअरो कोन छॾींदुसि। छा तूं हितां जीअरो वेंदे? न, छो त हलाल जी सट मुड़सी चट। ठीकु आहे हलाल ख़ान, जीअं चओ था मां ईअं कंदुसि। हेबत हिनखे वञी कमरे में विहार, वक़्तु अचण जे रेस गफ़ार ख़ान जे साम्हूं पेश कंदासीं। वठी वञेसि जेको तव्हांजो हुकुम। नीला चांहि अची वई। जल पटाको हाज़िर आहे। ॿियो हुकुम? चाहे तूं खणी आए, शानी किथे आहे? उहा रंधिणे जी सफ़ाई पई करे, पोइ चए पई त मां सवेर वेंदसि। सवेर वेंदी? पर छो? जीजा चए पई त मुंहिंजी सहेली जी शादी आहे, उन करे मूं जल्दी वेंदसि। पर बुकी त सुभाणे आहे न? आहे त सुभाणे, पर ही त अॼु पई वञे। ठीकु आहे, तूं वञी शानीअ खे मोकिल त मां हुनखे कमु सम्झाए थी छॾियां। उहो ख़तमु करे पोइ भली शादी में वञे। जीजा मां हुनखे मोकिलियां थो, पर हुनखे कमु एतिरो ॿुधाए छॾिजोसि जो राति उनखे हिते ई थी वञे। हल हाणे हल, वॾो को साड़ोलो आहीं, सम्झी थो त हुन जा कम तोखे करणा पवंदा, ईअं न? जीजा मूंखे कम जी परवाह न आहे। जलू जल पटाको आहे, कम खे असीं ॿुहारे थो वठां। दादा गुलाम जी निड़ी जे मथां लत हली रखी, पर हाणे गुलाम जे वस में न आहे रबनि वारनि खां रिश्तो ठहियो। गुलाम वॾो कमीनो शातिर शख़्स आहे। पंहिंजी जान छॾाइण लाइ हाणे ॾिसजां मां ऐं पीउ जी निड़ीअ ते ॾींदो लत। ॿिन्हीअ खे पूरो करे पोइ थींदो ख़ुदि मुख़्तियार। पोइ उनजी मर्ज़ी आहे भेण जो जिथे रिश्तो करे। जेकॾहिं गुलाम पंहिंजे माउ ऐं पीउ खे मारे थो त खून जो इल्ज़ाम त तव्हां जे मथे ईंदो। अरे वज़ीरा, जॾहिं असांजा हथ साफ़ हूंदा पोइ असांजे मथां इल्ज़ाम छो हणंदो? गुलाम खे खून करण ते मजबूर त तव्हां त कयो न, जेकॾहिं फातो त तव्हांखे बि गॾु खणी वेंदो। गुलाम एतिरो बेवकूफ़ न आहे जो कचो कमु कंदो, उहो असां खां वधीक सियाणो आहे। पर अदा मूंखे नथो लॻे त गुलाम एॾो कमु कंदो। अदा गुलाम खे लठ बि ॾेखारी आहे त चट बि, पोइ गुलाम आसमान सर ते खणी बि इहो कमु कंदो। ज़िद में अची परायो घर वीरान पिया कयूं, कुझु त सोचो। असां कंहिंजो घर बर्बाद कोन था कयूं, हू पाण असां वटि हली आयो। असां हुनखे मिंथ कई छा हितां भरियूं पैसनि जूं खणी वेंदो? हाणे जॾहिं पैसा खयां अथसि न, हाणे छोरीअ जो संग ॾियणो पवंदुसि। अदा तूं भाॼई जे ॻाल्हियुनि खे छॾ, बसि तूं हाणे ईअं कर, सुभाणे वरी गुलाम खे घुराए ॾींसि निड़ीअ ते लत। हाणे रोज़ रोज़ गुलाम सां मिलंदासीं न त ॻोठ वारनि खे शक पइजी वेंदो। हाणे 2-3 ॾींहं छॾे ॾियो, ॾिसूं त आख़िर कमीनो करे छा थो। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।